विभाग से अपडेट कयूं अहम ख़बर है। लाड़काने पुलिस की कामयाब कार्रवाई कई वई है। मुक़ाबले दौरान मुगवी बाज़ियाबती वियो है। मुख्य जवाबदार भी गिरफ्तार किया वियो है। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। रशीद वगण थाणे जी हद मां शहरी सिकंदर अली ब्रोही जे गुम थियण जो इतला मिलंदे ई ॻोल्हा शुरू कई वई आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ॾोहारियुनि मुगवी जे वारिसनि खां बाज़ियाबी लाइ भुंग तलब कयो हो, जंहिं बाद अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। मुगवी जी बाज़ियाबी लाइ SSP लाड़काड़ो डॉक्टर मोहम्मद इमरान खान पुलिस ऑफिसरनि ते बदल ख़ासि टीम जोड़ी आहे। पुलिस टीम 48 कलाकनि अंदरि केस खे ट्रेस आउट करे मुख्य जवाबदार कामिल खखराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार जी निशानदेही दौरान मुगवी खे ॻोठ कामिल खखराणी मां बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे।